खाते में रख लिखी शायद। खाते खाते में लिखी शायद। वेटर बा समोसा। हेॾे पैसा किलो मलाई रब जी भलाई केले वारो 50 रुपया दर्जन केड़ो आ हां किलो कटी दे। किलो कड़ी जाए हां पैसा किलो कटी दे। पैसा किलो कटी दे। अरे बाबा पैसा देनी तो किलो कटी दे ला पड़ी तो मैंने। हाँ हाँ बाबा हाँ बाबा बस नहीं खाते में रख लिखी शायद। खाते में लिखी शायद। खाते में लिखी जगह हाँ सही है बाबा नत्ता दे यार ते छिके काय वठा सुबह सी बात अज इतना के तो वीआईपी संपोसन वारो लाजवाब संपोसन वारो हिक ते हिकु फ्री संगत हिक ते हिकु फ्री हलिया मुंहिंजा शींहं हलो ॾेई ॾींहं हिक ते हिकु फ्री ए नसीबनि वारा खाईंदा सोचो न त लालू वठे त मां वठां कानू वठे त मां वठां ए वठण में संबोसा ख़त्म थी वेंदा हिक ते हिकु फ्री हलिया हलिया बस समोसा लगा टेबल पे। हाज़ुर साहब ओॾे वियो टेबल ते हलो 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 वियो हली ले समोसा केला खाई दो। वेटर बस समोसा। हा साहब बस संबोसा अरे बज 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 हेॾे पैसा पैसा एक फ्री वालो खातो में और पैसा ना रखियो मैं। वॾो को लानती रह हल हल पैसनि वारो खाधो मैं फ्री वारो मां ई भुली वियुमि फ्री वारो खाधई पैसनि वारो होॾे पियो आहे वॾो सियाणो आहे आए ॾेढ गिराट पर वॾी फिल्म आहे बीह त सही। अरे बज 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 बशीरी बशीरी ओ बशीरी बशीरे बशीरी छा थियो खैर ता है गधा वांगे सेकी तो ॿुध हां होॾे ख़बर थी खैरू वारनि जे घर ॾे ख़ैरात थी हले वॾे में कई अथऊं मौलाद ॼाणे हा हाणे हिकिड़ो कमु करे को थां ॾे त मां तुंहिंजे लाइ खणी बि अचां पाण खाई बि अचां सही है हिन को वॾो न हुजे हुजिया त अला जाई जाया वञ न में बूटियूं बि विझराया इलाही सातरा चावर खाई त वेलो टरी पंदो हाँ तो हाणे ॻाल्हि ॿुध हीअं कर हीअ बाल्टी पई आहे न इहा बि खणी ॾे इहा बि भराए अचां सुभाणे परीहं 3 ॾींहं खाईंदासीं फ्रिज में रखंदासीं वारो कर मुंहिंजो कमु आहे खणी अचण तूं भी त धपतस थोड़ी आघारे वञ मां आघारियांसि तो अला साईं न पपन जी पारत अथई जिथे खड़को उते निभागे जो टड़को।